नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीतारोड में ख़बर ॾींदा आहियूं त सिंधी ادبي संगत शाख सीतारोड पारां सिंधी ॿोली जे खूबसूरत शाइर मोहम्मद बचल बेवस सैतائي सां तुरी सांझ मल्हाई वई। इन मौक़े ते सिंधी शाइर मजमूई नैन नगर ते चंड जी मूरत ऐं खेसि बहितरीन शाइर ऐं अदबी ख़िदमत एवज़ शाख सीतारोड पारां उस्ताद बुखारी लाइफ टाइम अचीवमेंट एवॉर्ड पिणु ॾिनो वियो। इन रंगारंगी तक़रीब जी सदारती नाले वारे शाइर सास सिंध जे मरकज़ी खज़ानची मारू जमाली कई। जॾहिं ते तक़रीब जो ख़ासि महिमान सास सिंध जो मरकज़ प्रेस तर्जमान आज़ाद अनवर कांदड़ो ऐं एज़ाज़ी महिमान में माशूक धारेजो मासूम बुखारी ज़ुल्फ़कार अहमद शाकिर ऐं नियाज़ अबड़ो हुआ। प्रोग्राम जी शुरूआत खां अॻु सिंध जे नामियारे कहाणीकार शौकत हुसैन शोरो जे विछोड़े ते 2 मिंटनि जी ख़ामोशी इख़्तियार करे खे ख़राज तहसीन पेश कयो वियो। प्रोग्राम जे सदर मारू जमाली ऐं ॿिनि महिमाननि पंहिंजे ख़िताब में चयो त बचल बेवस सैतائي जी शाइरी रवायत जुल्द जो सुहिणो संगम आहे। संदसि शाइरी में रोमांस सां गॾु मज़ामत ऐं धरती सां इश्क बि आहे। बेवस पंहिंजे कलम वांगुरु सचो ऐं खरो शख्स है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।